वधीक मुझो रब मकाम अता फरमाइंदो आ। ओ मुझा दोस्त अजीज, मां कुरान करीम जी आयत पे पढ़ी, मुझे सुने रब फरमायो फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। मियां मुरीद हुसैन तोखे मुबारक आ जो तो पंहिंजे बाबे जे खैर में ही हेड़ो सुहिणो कम कयो आहे। याद रखी छॾ, जेकॾहिं हिन सॼे प्रोग्राम मां कंहिं हिकिड़े माण्हूअ जे दिल में भी पंहिंजे अमड़ जो अदब पैदा थी पियो, पंहिंजे जीजल अमड़ जी मुहब्बत पैदा थी वई, तुंहिंजे अबे जी त जन्नत ठही वई, पर तुंहिंजो तुंहिंजे भाइरनि जो भी बेड़ो पार थी वियो। जंहिं मामे तोखे सलाह ॾिनी उन जो बेड़ो पार थियो, पर जेके आया उन्हनि जो भी बेड़ो पार थियो। छो त अॼु रब जो क़ुरान ॿुधो मुंहिंजा दोस्तो, सजण साईं जो ग़ुलाम तव्हांखे ॿुधाए थो त अल्लाह क़ुरान में अमड़ ऐं अबे जो शान जो रखियो कहिड़ो मक़ाम। मुंहिंजो सुहिणो रब पियो फरमाए फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा। मुझो रब तो फरमाए अबे अम्मा सा कड़ो न ॻाल्हाइजां, वला तनहरहुमा पंहिंजे जीजल कुराड़े अमड़ खे कुराड़े पीउ खे कॾहिं झिणक भी न ॾिजां। रब जो क़ुरान थो चवई कोड़ो भी न ॻाल्हाइजां, झिणक भी न ॾिजां। मुंहिंजा करीम रब कीअं ॻाल्हायां अबे ऐं अम्मा सां? रब तो चवे वकुल लहुमा क़ौलन करीमा। पंहिंजे अबे ऐं अम्मा सां जेॾी महिल ॻाल्हाई अखियूं अखियुनि में ॾेई न बीहजा, कंधड़ो हेठि करे ॻाल्हाइजां, पंहिंजे आवाज़ खे एतिरो ॾाढो न कजां जो तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे जीजल अमड़ जे आवाज़ खां मथां थी वञे, या तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे दिलबर पीउ जे आवाज़ खां मथां थी वञे। ईअं मां नथो चवां, मुंहिंजो सुहिणो रब पंहिंजे पाक क़ुरान में फरमाए रहियो आहे। ए लाॻीतियूं आयतूं क़ुरान में कंहिंजो शान पियो हले, ॻाल्हा कंहिंजो शान पियो हले, चो अबे अम्मा जो। याद रख नौजवान, सरियां काहे सारियूं केर भी न खणंदो थई, कमंद काहे फुटियूं केर भी न खणंदो आ। ए नौजवान, जे तू चाहीं थो त मां कुराड़ो थियां, मुंहिंजो औलाद मुंहिंजी ख़िदमत करे, त तू हींअर ई पंहिंजे कुराड़े अबे अम्मा जी ख़िदमत करण शुरू कर। जेकॾहिं तू चाहीं थो त मां मरी वञा, त मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे नियत को ख़ैर ख़ैरात कनि, के ख़ैर जूं दुआऊं घुरनि, मुंहिंजे क़बर ते अचे अल्लाह खां मग़फ़िरत जूं दुआऊं घुरनि। जेकॾहिं चाहीं थो त पोइ तूं हींअर ई पंहिंजे अबे अम्मा जे हक़ में मियां मुरीद हुसैन वांगुरु ख़ैर ख़ैरातूं कर, उन्हनि जे लाइ दुआऊं घुराए, उन्हनि जे क़बर ते वञी दुआ घुर। पोइ तूं पक सम्झ त जेको तो पोखियो आहे इन जो लुणण जो फसल तोखे ज़रूरु मिलंदो। छो त मुंहिंजा दोस्त अॼु बस अबे अम्मा ते थो ॻाल्हायां, ॿियो पासो नथा वठूं, ईअं न ठीकु आहे न। मुंहिंजा टाइम कलाक गुज़रंदा अथव, हीअं ख़बर न पवंदी आहे, पर आउं फ़क़ीर माण्हू आहियां, सॼण साईं जो ग़ुलाम आहे। नात ख़ान हिकिड़ो फ़क़ीर घणो असांखे सुञाणंदो आहे। हे फ़क़ीर आशिक़ न, राति इन जी महफ़िल बि दिलि खोले ॿुधजो, ॾाढा मुंहिंजे महबूब जा आशिक़ अथव। अॼु त ॿिए हिकिड़े जो आवाज़ बि ॾाढो सुहिणो ॿुधोसीं। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे क़ुरान करीम खे खोले खोले पढ़ो, पढ़ियल न आहियो त ॿुधो। अबो अम्मा जन्नत जो दरवाज़ो आहे, अबो अम्मा जन्नत आहे। रब जो महबूब तो चवे जे दुनिया जे अंदर चाही तो त जन्नत जे के चुमियूं ॾियां, जन्नत ॾिसां त अमड़ जे पेर जो मथियो हिस्सो न खबरदार थी जा। सोच त सही, तहतल जन्नत फी अक़दामिल उम्महात, मदीने जो साईं तो चवे जेकॾहिं चाही तो त जन्नत ॾिसां त अमड़ जे कदमनि जूं हेठियूं तरियूं ॾिस।
मथां न हेठियूं तरियूं ॾिस जे चाहीं तो त जन्नत खे चुमियूं ॾियां अमड़ जे कदमनि खे मथे खणी चुमियूं ॾींदो वञ। किथे बि क़ुरान में लिखियल नाहे त क़ुरान पढ़ंदे त जन्नत मिलंदी, निमाज़ पढ़ंदे त जन्नत मिलंदी। किथे बि लिखियल नाहे त तूं पढ़ंदो वञ तुंहिंजी क़बूल थींदी। न न, हा हा, क़ुरान पढ़ंदो वञ सची नियत सां पढ़ंदे, अल्लाह जे रज़ा जे लाइ पढ़ंदे त जन्नत मिलंदी। निमाज़ अल्लाह जे खौफ में पढ़ंदे त जन्नत मिलंदी। पर जीजल अमड़ जे आॾो झुकंदो वेंदे कोई शर्त नाहे, अमड़ दुआ कंदी वेंदी रब तोखे जन्नत ॾींदो वेंदो। नमाज जे लाइ भी शर्त आ, रोज़े जे लाइ भी शर्त आ, ज़कात जे लाइ भी शर्त आ, हज जे लाइ भी शर्त आ, पर अब्बे अम्मा जे लाइ शर्त कोने को। कुरान इए कोन चयो त अब्बो अम्मा नेक थई त खिदमत कर, पढ़ियल थई त खिदमत कर। न न, रब जो कुरान तो फरमाए जंहिंजे तुख़्म मां रब तोखे इंसान बनायो आ, जंहिंजे जिस्म में 9 महीना मुझे रब तोखे रखियो आ, उहे कहिड़ा भी आहिनि, पढ़ियल आहिनि या ॼट हन, नेक हन या बदकार हन, पर तुंहिंजा अबो अम्मा हन, तूं उन्हनि जे कदमनि खे चुमंदो वेंदे मुंहिंजो रब तोखे इज़त वारो बनाईंदो वेंदो। ओ मुझा दोस्तो, अञा रब जो कुरान पढ़ंदुसि छो त ख़बर पवे तोखे हे सूरे बनी इसराईल आ 15 सिपारे जो ॿियो रुकू आ जेको आऊं तिलावत पियो कयां। अञा अॻिते निहार, अञा रब छा थो चवे, वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। मुझो सोहणो रब थो फरमाए जॾहिं जी जल अमड़ जे या कुराड़े पीउ जे साम्हूं अची, वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा, जियां अल्लाह जे रहमत सां हर शइ झुकी वेंदी आ, इएं तूं पंहिंजो कंध झुकाए पो जी जल अमड़ ऐं दिलबर पीउ जे साम्हूं बीह जां। किए बीह जा, हीअं साम्हूं थी न, हा कुराड़ा छा थो चई, हा बाबा, न न, रब तो फरमाए कंध झुकाए जी जल अमड़ जाॾो कंध झुकाए बीह, दिल पर पी जाॾो कंध झुकाए बीह, पो कदमनि ते किरी चुमड़ियूं ॾेई कदमनि खे निकिरी कुंड खां थी बीह, कन ॾे त जी जल अमड़ कहिड़ियूं दुआऊं थी करे। खबरदार थी जा, अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह केर केर ॻाल्हा, अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते वेंदो आ, अल्लाह सां मुलाकात थींदो आ, आवाज़ ज़रिए अल्लाह उन सां कलाम फरमाईंदो आ। अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह हिकड़े दफ़े अल्लाह से ज़ात बाबरकात सां उते हम कलामी थी करे जेॾी महिल मोटंदो आ, ग़ैबी आवाज़ ईंदो आ, ओ मुंहिंजा सुहिणा नबी मूसा जी, मुंहिंजा सुहिणा रब, हाणे वरी जॾहिं कोहे तूर ते अची त पंहिंजा संभाले संभाले पो पेर रखजां। इहो कंहिंखे हुकुम पियो थिए, ॻाल्हा ॻाल्हा कंहिंखे हुकुम पियो थिए, हज़रत मूसा अल्लाह जे नबी के। असां साईं मौलवी साहब, हाफ़िज़ साहब, कारी साहब, अबे अम्मा ॾे, अम्मा हाणे बस गंज थी वियो, असांखे नाज़, असांजूं ॾाढ़ियूं वॾियूं हन, पटका वॾा हन, निमाज़ूं डिघियूं हन, पाण ई जन्नत में वेंदासीं। न न, यादि रखी छॾिजां, आलिम हुजी, मौलवी हुजी, कारी हुजी, हाजी हुजी, हाफ़िज़ हुजी या अण पढ़ियो हुजी, जी जल अमड़ सभिनी जी उहा ई अमड़ आ जेका नबीअ जी भी अमड़ आ, त हिक गुनाहगार जी भी अमड़ जो उहो शान आ जो हिक नबीअ खे जन्म ॾियण वारी भी हिक अमड़ आ, त हिकड़े अदना गुनाहगार खे जन्म ॾियण वारी भी हिक अमड़ आ। इहा अमड़ ई आहे जंहिंजे लाइ ॿियो कोई लफ़्ज़ नाहे। नबी खे जंहिं ॼणियो आ उनखे बि अमड़ चइबो आ, हिकड़े मिस्कीन अणपढ़े खे जंहिं ॼणियो आ उनखे भी अमड़ चइबो आ। अमड़ जे लाइ ॿियो लफ़्ज़ आहे ई कोन को। अमड़ जी ख़िदमत कंदे त तुंहिंजो दीन बि क़बूल आ, जे अमड़ जी ख़िदमत न कंदे तुंहिंजी काई इबादत कबूल ना है। कन्न खोले बुध, अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह
हैरत में पौंदो आ ओ मुझा सोहना रब जी मुझा मूसा मुझा करीम रब मां त सदाई जबल ते सोचे समझी पो पैर रखंदो हां ॾिसी पो पैर रखंदो हां अज अजीब हुक्म थी रहियो आ ॻाल्हि कहिड़ी आ राज कहिड़ो आ अल्लाह जे तरफ़ खां जवाब मिलंदो आ ओ मुझा सोहना मूसा मां खुदा ॼाणा थो त तूं वरी कॾहिं ईंदे मां रब ॼाणा थो तुंहिंजे अचण खां अॻु में मां अल्लाह तुंहिंजे जीजल अमड़ खे पंहिंजे पाण ॾे घुराए छॾींदुसि मूसा कलीमुल्लाह थो चए गौर सां ॿुधजां मौला तुंहिंजी कुदरत आ हर कंहिंखे मौत जो ज़ाइको चखणो आ बेशक मुंहिंजी अमड़ त तुंहिंजे दरबार में पहुचंदी पर मौला मुंहिंजी अमड़ मूंसां गॾिजी त कॾहिं बि कान आई आहे मूंसां गॾिजी त कॾहिं बि कान आई आहे या उन मूंखे का टेक ॾेई त कॾहिं जबल ते कोन चाढ़ियो आहे पोइ इहो हुकुम छो थो थिए अल्लाह जे तरफ़ खां ऐलान थो थिए ओ मुझा सोहना मूसा जी मुझा करीम रब जेॾी महिल तूं घरा निकिरण महिल जीजल अमड़ खां मोकिलाए निकिरंदो हई तुंहिंजी जीजल अमड़ हथड़ा खणी चवंदी आ ओ मुझा मौला हिन मुंहिंजे मूसे जी पारत थई तुंहिंजी जीजल अमड़ तुंहिंजे निकिरण सां दुआ घुरंदी आ मां अल्लाह तुझे जीजल अमड़ जी दुआ के कबूल कंदो हां छो त मां अल्लाह कंहिं बि अमड़ जी औलाद जे हक़ में दुआ रद्द कोन कंदो हां मां अल्लाह मलाइकन के हुक्म कंदो हां पोइ मलाइक तुंहिंजे कदमनि जे हेठों पंहिंजा पर विछाईंदा आहिनि जंहिंजे मथां चढ़ी तूं कोहे तूर ते पहुचंदो आ हाणे मूसा आहीं त मुंहिंजो नबी ईंदे त कोहे तूर ते पर पोयां दुआ घुरण वारी कोन हूंदई इन करे सोची समझी पो कदम रखजां मुसलमान गौर कर हिक अल्लाह जे नबीअ खे मुंहिंजो रब थो चवे त तोखे अमड़ जे दुआ जी केॾी ज़रूरत आहे जेकॾहिं अल्लाह जे नबीअ खे जीजल अमड़ जे दुआ जी एॾी ज़रूरत आहे ॿुधाए त असां गुनहगारनि खे अमड़ जे दुआ जी ज़रूरत आहे या नाहे कामयाब उहो बचड़ो आहे जो रात जो निंड बाद में करे पहिरीं जीजल अमड़ जी खिदमत करे पंहिंजे दिल पर पीउ जी खिदमत करे ज़ोरड़ा ॾे उन्हनि सां ॻाल्हिड़ियूं करे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधे उन्हनि सां खिले मुरके छो त अल्लाह बि सचो आहे रब जो क़ुरान बि सचो आहे छो त मुंहिंजो महबूब मदीने वारो मीर बि सचो आहे उन मुझे महबूब मदीने जे साईं फरमायो आ त जॾहिं बचड़ो पंहिंजे जीजल अमड़ ॾे कंहिंखे मुंहिंजे आका फरमायो पंहिंजे सहाबा खे फरमायो ओ मुंहिंजा सहाबियो जी मुंहिंजा महबूब आका जेको शख्स बि जीजल अमड़ ॾे खिली हिकु भेरो निहारींदो मुंहिंजो अल्लाह उनखे 100 मक़बूल हजन जो सवाब अता फरमाईंदो सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह छा सहाबा चयो ॻाल्हि ॻाल्हि छा चयो अञा दिल न ठारे सहाबा जा आशिक आहियूं केर आहियूं सहाबा जा असां चैन सां कंदा प्यार आहियूं असां पंजन जा हुबदार आहियूं जेको चैन सां कंदो प्यारा उन जो पंजतन पाक कंदो बेड़ो पारा असां चैन यारन जा भी आशिक आहियूं पंजतन पाक जा भी हुबदार आहियूं सुणे हसन हुसैन जा भी आशिक आहियूं अली मुर्तजा शेर खुदा जा भी आशिक आहियूं अम्मा खातून जन्नत जे दरड़े जा अदना गुलाम आहियूं मदीने वारे मीर जा उम्मती आहियूं ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो वरी चार भी उनखे सीने सां लाईंदा जेको अंदर में पंजतन पाक जो प्यार रखंदो आ मौजू मटण नथो चाहियां बस इते एतिरो ॿुधायमि त सहाबा जे ज़ुबान मां आवाज़ निकिरंदो आहे त या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह चवणो कंहिंजी सुन्नत आहे ॻाल्हि कंहिंजी सुन्नत आहे असुल सहाबा जा सिपाही हे वेठा थई साम्हूं
असुल अबू बकर जा आशिक वेठा थे, उमर फारूक जा आशिक वेठा थे, उस्मान ज़िन्नूरैन जा आशिक वेठा थे, सुने मौलाए कायनात मुश्किले कुशा शेरे खुदा जा आशिक वेठा थे। हे उहे आशिक थे जेके उन्हनि जे करे करबला वारे जवान जा भी आशिक थे, दिलबर दस्तगीर जा भी आशिक थे, हर अल्लाह जे वलीअ जा आशिक थे। अल्लाह जे वलीअनि सां जेको कंदो प्यारा उन जो क़यामत ताईं बेड़ो तारा। गौर सां ॿुध, सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, छा चयो सहाबा वरी ॿुधा, या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी, ओ मुझा महबूब मुझा अबो तो ता कुर्बान, मुझी अमड़ तो ता कुर्बान वञ। हिकड़े मिंट जे लाइ ते बीह त तोखे इश्क़े सहाबा ॿुधाया। हिकड़े मिंट जे लाइ ऐलाने जंग थियो, छा थियो, मुझे महबूब मदीने जे मीर ऐलान फरमायो, ओ सहाबियो जी मुझा महबूब जंग जी तैयारी करनी आ, जैखा जेको पुजे सो खणी अचे। उहो ज़मानो आ जो अज उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु मालदार आ। मुझो सुनो अबू बकर सिद्दीक गरीब आ, सुने उमर फारूक के खबर आ हर मैदान में अबू बकर सिद्दीक सभनी खां मैल खणी वींदो आ। अज उमर फारूक जे दिल में ख्याल आयो आ त मूं वटि दौलत घणी आ, अबू बकर गरीब आ, हिन दफ़े त मां अबू बकर खां ज़ोरीअ मेल खणी वींदुसि। ऐलान कयो कह मदीने जे मीर। सुने उमर छा कयो, जेतिरो भी घर में सामान हुयो उन जो अधु पंहिंजे बच्चन जे लाइ रखे, अधु सामान जा उठ भरे मुझे मुस्तफा जे दरबार में खणी आयो। सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हेतरी गठड़ी सामान जी भरे खणी आयो। म्या मुरीद हुसैन गौर सां ॿुधजां, गठड़ी सामान जी भरे खणी आयो। मुझो मुस्तफा मुर्की रहियो आ, छो त मुझो अल्लाह पढ़ाइण वारो आ, मुझो मदीने जो घोट पढ़ण वारो आ। उस्ताद जे इल्म जी खबर शागिर्द मां पवंदी आ, मुर्शिद जे फैज़ जी खबर मुरीद मां पवंदी आ, माउ जे लछणन जी खबर धीउ मां पवंदी आ, पीउ जी खबर पुट मां पवंदी आ, उस्ताद जी खबर शागिर्द मां पवंदी आ। उस्ताद केरा अर रहमान अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान। उन करीम रब जो पढ़ायल मदीने जो मीर ॿुधा जेके रब पढ़ाए उन खां दुनिया जी कहिड़ी शइ बाक़ी ॻुझी रहण वारी आ। मदीने जो मीर सुहिणे उमर दे निहारे भी मुर्की रहियो आ, अबू बकर दे निहारे भी मुर्की रहियो आ। ओ उमर जी मुझा दिल पर छा खणी आयो आ, चवे थो या रसूल अल्लाह। वरी छा चई, या रसूल, दिल खोले चो या रसूल अल्लाह मुझा अबो अम्मा तो ता कुर्बान वञन। सजे घर जो सामान गॾु करे अधु सामान बचड़न जे लाइ रखी आयो हां, अधु सामान पंहिंजे दिलबर महबूब जे हुजूर में पेश कयो था। मुझे मदीने जे साईं फरमायो, मुझो सुहिणो करीम रब तोखे जज़ाए खैर अता फरमाइंदो। ओ अबू बकर जी मुझा दिलबर दे खबर मुझा महबूब कहिड़ी खणी आयो आ। हा मुझा महबूब छा खणी आयो आ, गठड़ी को नथो खणे, चवे तो या रसूल अल्लाह। छा थो चवे, या रसूल अल्लाह जेकी कुछ घर में हुयो सब मेड़े चूंडे पंहिंजे महबूब जे दरबार में खणी आयो हां।
गठड़ी हेतरी आ मुझे मदीने जे मीर इए कोन चयो त केतरो सामान मुर्गी फरमायो ओ अबू बकर जीव मुझा दिलबर बच्चन जेला छा छड़े आयो आ चवे थो या रसूल अल्लाह बच्चन जेला अल्लाह जो नालो ऐ तो महबूब मुस्तफा जो नालो अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारिया छो त दोस्तों सुने अबू बकर सिद्दीक के ख़बर आ जंहिं जगह ते खुदा जो नालो ऐं महबूब मुस्तफ़ा जो नालो हूंदो ते कंहिं शइ जी कमी कान ईंदी आ। इहो ई सबब आ जो आशिक हर घड़ी पंहिंजे घर में मुस्तफ़ा करीम जो नातू चई मीलाद कंदा आहिनि। ख़बर आ त इन नाले सां ख़ुदा घर में बरकतूं ई बरकतूं करे छॾींदो आ। ओ मुझा दोस्तो ज़िमनन सहाबा जी गाल अचे वई इन खां पहिरीं जेका मूं ॻाल्हि पे कई कहिड़ी ॻाल्हि पे कई आए है अबे अमा जो त ज़िक्र आ बियो त ज़िक्र आहे ई कोन को लेकिन ताके बुधाइण पे चाहम त मुझा दोस्तो अज़ीज़ो महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा के फरमायो ओ मुझा सहाबियो जी मुझा महबूब जी जल अमड़ दे हिक भेरो खिली निहारण सां 100 हजन जो सवाब मिलंदो आ। याद अचे वई न सुने सहाबा अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह जे कदे को शख्स 100 दफा खिली पंहिंजे जीजल अमड़ दे निहारे मुझे मदीने जे मीर फरमायो मुझे अल्लाह जे खजानन में काई खोटी नाहे मुझो अल्लाह घर वेठे लख हजन जो सवाब अता करे छॾींदो आ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला पीर जो कहिड़ो मकाम मुझे आका फरमायो अमड़ जन्नता त पीर वरी जन्नत जो दरवाज़ो आ। छा अमड़ जन्नता पीर जन्नत जो दरवाज़ो आ। जन्नत में अचण जे लाइ दरवाज़े खां अचणो पवंदो आ। जेकॾहिं अबो शादी न करे हां त मुंहिंजी अमड़ किथों बणिजे हां। मुझे मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजे दिलबर पीउ ॾे हिकिड़ो भेरो खिली निहारण वारे खे मुंहिंजो सुहिणो रब्बुल आलमीन 100 मक़बूल उम्रन जो सवाब अता फरमाईंदो आ। हाणे मूंखे ॿुधाए त सही जी जल अमड़ ॾे रुगी मुर्की निहार त 100 हजन जो सवाब दिलबर पीउ ॾे मुर्की निहार 100 उम्रन जो सवाब ॿुधाए त इन खां वधीक ॿियो तोखे छा खपे। मक्को बि घर में थई मदीनो बि घर में थई हज भी घर में थई खुदा जो कुर्ब भी घर में थई जन्नत भी घर में थई। तोखे ख़बर न आहे त मुंहिंजे महबूब सहाबा के फरमायो हिकिड़ा सहाबिया या रसूल अल्लाह असां जिहाद ते था हलूं मुंहिंजे मुस्तफ़ा पुछो ॾियो ख़बर घर में अबो अबा कुराड़ो आहिनि हा महबूब मुझे आका फरमायो कुफार सां विढ़ण अलग शइ आ मोटी वञी अबे अमा जी ख़िदमत कर रब तोखे हज जिहाद जेतिरो सवाब अता करे छॾींदो। नौजवान ॿुधा जीजल अमड़ जी ख़िदमत कंदे या न बाबे जा कदम चुमदे या न अदा बाबे सां मां कावड़ी जी पियो हां छा ते बन्नी हुन के घणी ॾिनई मूंखे थोड़ी घटि ॾिनई मां अमड़ सां कोन थो ॻाल्हायां अम्मा वरी हुन नुंहं खे घणो थी भाए मूं वारी ज़ाल खे घटि थी भाए। ख़ुदा जा बाना याद रखी छॾ मथे में वार अण खुट थई कंहिं हिकिड़े वार खे सट ॾे ॾिस त आदाब अचे थो या नथो अचे। जेकॾहिं हज़ारे वार तुंहिंजे मथे में हन जंहिं वार खे सट ॾींदे त आदाब ईंदो। अबे अम्मा खे केतिरो बि औलाद हुजे तोर खे जेकॾहिं आज़माइणो आहे पंहिंजे जीजल अमड़ जे प्यार खे त हिकिड़ो दफ़ो रुगी कूड़ जो रोई चो जीजल अम्मा मूंखे पेट में सूर आहे रुगो कूड़ जो तूं अखियूं ॿूटे ऊंधो थी वेह ॾिस त जीजल अमड़ कीअं थी तुंहिंजे मथां तन धन मन कुर्बान करे छॾियो। अमड़ खे दुनिया में न तोर
पंहिंजे दिलबर पीउ खे बनीअ जे बारे में न तोर। बनी त उन जी मिल्कियत आ, ज़मीन उन जी मिल्कियत आ, अबे अम्मा जी कमाई आ हुननि जो। इहो तुंहिंजे मथां थोरो नाहे छा जो तोखे नंढड़ो हुए ताते खणी जवान कयनि। तोखे हलण कोन पियो अचे, तोखे हलण अमड़ सेखारियो। तोखे खाइण कोन पियो अचे, तोखे खाइण अमड़ सेखारियो। तोखे ॻाल्हाइण कोन पियो अचे, तोखे ॻाल्हाइण अमड़ सेखारियो। तोखे कुझु बि कोन पियो अचे, सब कुछ तोखे अमड़ सेखारियो। उन अमड़ जो तू कहिड़ो थोरो लाहे, कहिड़ो थोरो लाहींदे। जेका जीजल अमड़ पाण जनवरी महीने में जॾहिं तोखे नंढड़े लाकू दस्त थींदा हा, जनवरी महीने में तुंहिंजे जिस्म खे पंहिंजे कपड़नि सां उघंदी आ। पाण वञी मुंहिंजा दोस्त पारे में थधे पाणीअ सां पंहिंजो जिस्म धोई सीउ बर्दाश्त कंदी आ। हिकिड़ो मुंहिंजे आका जो सहाबी आ, केरा गला गला केरा सहाबिया, जीजल अमड़ सां प्यार कंदो आ। कुल्हे ते खणंदो आ कंहिंखे, जीजल अमड़ खे छा कंदो आ, हज कराईंदो आ। छा कंदो आ? जेके हाजी हज ते विया हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त हज केॾो ॾुखियो आ। तवाफ़े काबा कीअं थींदो आ, सफ़ा मरवा ते कीअं ड्रोणो पाए बियूं हन, शैतान खे पथरियूं कीअं हणबियूं हन, मैदान अरफात में कीअं वञबो आ। ओ मुझे महबूब मुस्तफ़ा जो सहाबी। ईअं न सोचजां त अॻे कानून ॿिया हा, हाणे कानून ॿिया हन। न न, बादशाह भी हिकिड़ो आ, रैयत भी हिकिड़ी आ, त कानून भी हिकिड़ो आ। हीअ पूरी बादशाही पैदा करण वारो त रब्बुल आलमीन आ, पर हिन बादशाहीअ जे कुर्सीअ खे हलाइण वारो मुझ महबूब रहमतल लिल आलमीन आ। हुक्म मुझे अल्लाह जो हलंदो आ, ताबेदारी मुझे महबूब मदीने वारे यार जी हलंदी आ। अल्लाह रुगी हुक्म ॾेई छॾींदो आ, निमाज पढ़, बस अक़ीमुस्सलात, निमाज कायम कर। ओ अल्लाह जा आशिक याद रख, हिकिड़े मिंट जे लाइ हेॾो पासो वठ त मां तोसां ॻाल्हायां। अल्लाह सां प्यार करण वारा जे मदीने वारो घोट न हुजे त अल्लाह तोखे खंघे ई कोन त आहीं कहिड़ी कुंड में। जेकॾहिं तोखे यकीन नाहे, मां तोखे खोले थो ॿुधायां, रब चई छॾियो त अक़ीमुस्सलात, निमाज़ क़ाइम कर। हाणे मुंहिंजे महबूब जे दर खे छॾे जीअं वणई तीअं पढ़, पोइ ॿुधाए त निमाज़ थी या न थी। ॿुधाए त ख़बर पए न, कान थींदी निमाज़। अल्लाह चयो त निमाज़ क़ाइम कर। मौला कीअं कयां? रब थो चवे कीअं ॿीअं मूसा न कर, बस मूं हिकिड़ो हुक्म कयो त निमाज़ क़ाइम कर। पर मौला वञा काॾे? रब थो चवे जंहिंजे लाइ मूं काइनात सजाए छॾी आ, उन मुंहिंजे महबूब ॾे हलियो वञ। जीअं मुंहिंजो महबूब चवंदो वञे ईअं कंदो वञजां। मौला मां क़ुरान पढ़ंदो हला, मता को सुभाणे तव्हां खां चवे हर ॻाल्हि में फ़क़ीर हिन खे ख़बर आहे, हिकिड़े फ़क़ीर खे क़ुरान जी आयत ॿुधाईंदुसि मुंहिंजा दोस्तो। मता सुभाणे को हेठि टी टी करे टी टी करणु कोन ॾींदा हूं कंहिंखे, छो त सॼण साईं जा फ़क़ीर आहियूं। अल्लाह का सवाल कयोसीं, मौला तुझे महबूब जो कहिड़ो चवण वठूं, घणियूं ॻाल्हियूं मञूं। रब तो चवे मुझे महबूब सां लेखो कंदे त मां रब मोहतां लाहे छॾींदो मई। मौला कीअं कयां? रब तो फरमाए वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु, जेकी मुंहिंजो मुस्तफ़ा ॾींदो वञई उहो वठंदो वञजां। जेकी ॾेई रब ईअं कोन चयो ही ॾेई त वठजां, ही ॾेई त वठजां। रब चवे थो जंहिंसां मां ख़ुदा प्यार कयो आहे उन महबूब सां ताराज़ियूं कोन हलनि। दुनिया जो भी दस्तूर आ, आशिक जो जंहिं महबूब सां प्यार थींदो आ चवंदो आहे दुनिया सां लेखो आहे पर पिरी तो सां लेखो नाहे। छो बा हे बि त चिदन ॻाल्हि ॿुध, दुनिया सां लेखो आहे पर महबूब सां कहिड़ो लेखो आहे? ओ दुनिया जा बेवफा, जेकॾहिं दुनिया जो बेवफा आशिक महबूब सां लेखो नथो करे त मुंहिंजो रब पंहिंजे महबूब सां लेखा कीअं कंदो?
जेकॾहिं दुनिया जो बेवफा आशिक महबूब सां लेखो न कंदो आहे पर महबूब जे खानदान सां लेखो कोन कंदो आहे। भाई छोकिरो त किनो आहे, इज़त घणी थो ॾिसे, चए थो तुंहिंजे लाइ किनो आहे पर मुंहिंजे लाइ त हीरो आहे। छो? चए मुंहिंजे महबूब जो बचिड़ो आहे। यानी महबूब जो बचिड़ो रंग जो किनो हुजे पर आशिक जे लाइ हीरो आहे। ख़ुदा जे आॾो महबूब मुस्तफ़ा जी उम्मत गुनाहगार हुजे पर ख़ुदा चवे थो मां रब उनखे इज़त वारो करे छॾियो आहे। छो? मौला रब तो चे मुझे महबूब जो उम्मती आहे। इन्हे करे ही जेकी कुछ मिलियो थई मुझे महबूब जे सदके, कंहिंजे सदके ही जेका इज्जत मिली थई मदीने वारे जे सदके, हे जेको चेहरो मिलियो थई मदीने वारे जे सदके। याद रखी छॾजा अॻ में माण्हू गुनाह कंदा हा, रब उन्हनि जा चेहरा तब्दील करे छॾींदो हो। के मिरू थी वेंदा हा, के भोला थी वेंदा हा, के बांदर थी वेंदा हा। कुर्बान वञा मदीने जा यार तुंहिंजे शान जे मथां। रब तो फरमाए महबूब मां ख़ुदा तो सां प्यार कयो आहे, जंहिं बि तो ते कलमो पढ़ियो आहे मां रब वाइदो थो कयां केॾो गुनाहगार हूंदो कॾहिं उन जी शक्ल को न बदलाईंदो मांस। टिहाण किले हर कुॾंदी आहे, ॻाल्हाए टिहाण किले हर कुॾंदी आहे। असां तूं जेके टाॾियूं था ॾियूं न इहे टाॾियूं ईअं कोन था ॾियूं, ख़बर आहे त मदीने वारो जो वेठो आहे। अॼु तार मां बेड़ो तरियो हाय मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द व्या वारो वरियो हाय मुंहिंजा पिरी तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम वहवा सखी तुझी सखा वहवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा पुनल तुझे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा पिरी तुझे करे। पर पंहिंजे महबूब जे सुञाणप जी रब अख जंहिंखे ॾे, हे अखियूं त सभु कंहिंखे पर पिरीअ खे सुञाणण वारी अख मुंहिंजो अल्लाह जंहिंखे ॾे। आशिक दाह करे चयो अबू जहल अंधो थियो ॾिस काठ पियो कलमा पढ़े। अबू जहल मुझे मुस्तफ़ा के ॾिसंदो आहे चवंदो आहे न न तूं नबी नहीं तूं जादूगर हैं। मुंहिंजा दोस्त मुठ में पथरियूं खणी ईंदो आहे भला ॿुधाए त ही छा आहे। मुंहिंजो यार फरमाईंदो आहे मां ॿुधायई त छा आहे या इहे तुंहिंजे मुठ वारियूं शयूं ॿुधाइनि त मां मुहम्मद केरु आहियां। मुझो मदीने जो शहनशाह इशारो ॾींदो आहे मुठ में पुथरियूं पथरियूं कलमा पढ़ंदियूं त अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुक व रसूलुक। बेशक तूं अल्लाह जो सच्चो महबूब रसूल आहीं। पर पोइ बि अबू लहब अबू जहल छा चवंदा आहिनि न न होॾां वरी मुंहिंजो मदीने जो शहनशाह मस्जिद नबवी जे अंदर खजीअ जो हिकिड़ो सुकल थुड़ा उनखे मुंहिंजो आका टेक ॾेई वेहंदो आहे पंहिंजे ग़ुलामनि साहबा खे ख़ुतबो ॾींदो आहे। कंहिं कुराड़ी औरत जे दिलि में ख़्याल आयो आहे हेड़ो नफ़ीस तबियत वारो रहमत लिल आलमीन वण खे टेक ॾेई रहियो आहे। तोखे ख़बर आहे त खजीअ जो थुड़ केॾो न खारो हूंदो आहे। उन कुराड़ी औरत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो का सुहिणी सुठी उन वक़्त जी मजी खणी चऊं या को अहिड़ी वेहण वारी जगह ठाहे मोकिली आहे। आका जे दरबार में अर्ज़ थींदो आहे मुंहिंजा महबूब हिन ते तशरीफ़ फरमा थियो। मुंहिंजा महबूब जॾहिं उन ते वेहंदा आहिनि त खजीअ जो थोरो ज़ारो कतार रोवंदो आहे। साहा अबू बकर तो पुछेसि थोड़ा दे खबर
सुकल थुड़ हई रोई छो थो चे थो ओ अबू बकर जेडी मल मुझो महबूब मुखे टेक दई वेहंदो आ अबू बकर तू भी महबूब जे करे रुगी मुखे दिसंदो आ उमर भी मुखे दिसंदो आ जिब्राइल भी मुखे दिसंदो आ इसराफील भी मुखे दिसंदो आ लखे मलाइक मुडे निहारींदा हन अल्लाह जी रहमत भी मुझे तरफ मुतवज्जह होंदी आ अज मुझा महबूब हेडे वेठा हन हर शे हेडे थे निहारे मां पंहिंजे नसीब ते रोई रहियो हां अबू जहल अंधो थियो दिस काठ पियो कलमा पढ़े दिस काठ पियो कलमा पढ़े ओहो थोड़ो बिथ्यो भागने भरियो मुंहिंजा गाला गाला मुंहिंजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द व्या वारो वरियो मुंहिंजा पिरी तुझे करे मदीने वारे जा आशिक आहियूं न ॻाल्हायो छो त आशिक जो कम रुगी पंहिंजे महबूब जी तारीफ़ हूंदो आहे असांजो ॿियनि सां छा वञे ॿियनि जी मर्ज़ी आहे जीअं वणेनि तीअं वञी कनि असांखे पंहिंजो यार खपे असांखे छा खपे पंहिंजो यार खपे के रूस विया के चीन विया के अमेरिका विया के रूस अमेरिका के चीन थिया रवाना इंग्लैंड के लंदन के स्पेन थिया रवाना ॿियनि जा पुनल ॿिए पासे मुंहिंजो पुनल मदीने ॿियनि जा पुनल ॿिए पासे मुंहिंजो पुनल मदीने कलमो पढ़ियो थई जहीं ते उन साण मिल मदीने हर साल हीअं थी दिल चए हिन साल हल मदी आए हाय ओ मुझा दोस्त अजीज गाल मां गाल निकरंदी वई मां पंहिंजी जगह ते मोटी अचां वक्त तमाम तवील थी वयो आ मुझे सुणे करीम रब जे महबूब फरमायो अमड़ दे खिली निहारण सां 100 हजन जो सवाब दिल बत्ती दे खिली निहारण सां 100 मकबूल उमरन जो सवाब हाने बाकी अंदाजो तू लगा जे करे जीजल अमड़ दे किनो बूथ करे निहारींदे त केतिरो गुनाह थींदे पंहिंजे पीउ के साम्हूं वर्दियूं ॾींदे त केतिरो गुनाह थींदे गुनाह त पंहिंजी जगह ते आहे पर यादि रखी छॾ दुनिया जे कंहिं बि कम में कामयाब को न थींदे जे कामयाबी चाही थो जे इज्जत चाही थो त दुनिया में इज्जत मिले जादे वञा जादे कया पेर अगे ही हुजे खैर बिल्कुल थींदो अमड़ जा कदम चुमी दुआ घुरी निकर जादे पेर अगे ही खैर पंहिंजे पीउ जी इज्जत कर अमड़ जी इज्जत कर इन जो मतलब इहो नाहे त ज़ाल खे डंडा हणी घर मां कढी छॾ न न उहा जेका तुंहिंजी ज़ाल आहे उहा बि कंहिंजी त अमड़ आहे तुंहिंजी त ज़ाल आहे पर कंहिंजी त अमड़ बि आहे न जेकॾहिं तुंहिंजे लाइ ज़ाल जो दर्जो रखंदी आहे पर तुंहिंजे पुट जे लाइ त उन जे कदमनि जे हेठों जन्नत आहे तुझे धीउ जे लाइ त हुन जे कदमनि जे हेठों जन्नत आहे यादि रखी छॾिजां पंहिंजे ज़ाल जी इज़त कर इन बुनियाद ते इज़त कर त उहा बि कंहिंजी न्याणी आहे अॼु उनखे कंहिंजी न्याणी सम्झी करे पंहिंजी ज़ाल सम्झी करे इज़त कंदे त इंशा अल्लाह ताला सजण साईं जो ग़ुलाम तोखे लिखी थो ॾे त सुभाणे तुंहिंजी न्याणी बि इज़त जो वक़्तु गुज़ारींदी ॾुखियो कान थींदी
छो त तूं ॿिए जे न्याणी जी इज़त कंदे त मुंहिंजो ख़ुदा तुंहिंजे न्याणीअ खे ॾुखियो कोन कंदो। अल्लाह जो वाइदो आहे, रब जो क़ुरान थो ॿुधाई, हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मुझो अल्लाह तो फरमाए नेकीअ जो बदलो नेकी आहे। अज तू पंहिंजे ज़ाल जी इज्जत कंदे इहा नियत समझी त मुंहिंजी ज़ाल आहे, सुभाणे तुंहिंजी न्याणी भी कंहिंजी ज़ाल थींदी, उहो भी उन जी ईअं इज्जत कंदो। अज तू पंहिंजे पीउ जो अदब थो करी त मुंहिंजो बाबो आहे, सुभाणे तुंहिंजो औलाद तुंहिंजो अदब कंदो। अज जीजल अमड़ जा कदम थो चुमी त मुंहिंजी जीजल अमड़ जन्नत जो दर आहे, सुभाणे तुंहिंजा बचड़ा भी तुंहिंजा कदम चुमंदा। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आख़िरी जुमला पियो चवां, गौर सां ॿुधजां। जंहिंखां भी पुछ निमाज़ कोन थो पढ़ी, साईं छा कयां, कम छॾे ई कोन थो, हर कयां ही कयां, पाणी वहां, सभु कुझु कयां, कंहिंजे ला थो करी, साईं बच्चन जे ला। कंहिंजे ला थो करी, बच्चन जे ला। ओ बच्चा बच्चा करण वारा, सोच त तूं भी त कंहिंजो बच्चो हैं। जियां तोखे पंहिंजा पुट ऐं धीअरूं प्यारा आहिनि, तूं भी पंहिंजे अबे अम्मा खे ईअं प्यारो होए। जियां तूं पंहिंजे बच्चन जे लाइ ॾुख थो ॾिसी, तुंहिंजे लाइ भी तुंहिंजे अबे अम्मा ॾुख ॾिठा। हाणे जे चाहीं तो त तुंहिंजा बच्चा तुंहिंजी इज़त कनि, ख़िदमत कनि, पोइ देर न कर। अगर अमड़ कावड़ियल थई हितों जलसे मां निकिरी भत भी न खा, पहिरीं अमड़ जे कदमनि ते किरी पो, छो त सुभाणे 15 शोबान जी रात थई। सुभाणे कहिड़ी रात आ? अञा आयतूं अबे अम्मा जे शान जूं 2-3 रहिजी वयूं, वरी कंहिं ॿिए दफ़े अल्लाह कंदो त वरी, छो त हे मुरीद हुसैन उन जे भाइरनि खे, उन जे मामे खे रब ख़ुशि करे, हिननि ही सुहिणो जेको बूटो अॼु पोखियो न, हे वण थींदो। हे छा थींदो? वण थींदो, मेवो ॾींदो। दुनिया हिन जे छांव में बि वेहंदी, हिन जो फल बि खाईंदी। चओ इंशा अल्लाह ताला। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, 2-3 मिंट ॻाल्हायां। सुभाणे वारी जेका रात आ, इहा रात बरकत वारी रात आ। इन रात जे अंदर ये नई गाल बुझजा, मता अग में कदे न बुधी हुजई। जमीन ते इंसान 2 ईदूं कंदो आ। घणियूं ईदियूं? कहिड़ियूं कहिड़ियूं भला? हिकड़ी हज वारी ईद, भला गोश्त वारी ईद चवां, उज़हा वारी तो कुछ मज़ो अचे। हिकड़ी उज़हा वारी ईद, बी रमजान शरीफ वारी ईद। जमीन ते इंसान 2 ईदूं कंदो आ। आसमान ते रहण वारा भी 2 ईदूं कंदा हन। आसमान ते केर रहंदा हन? ॿुधा ॿुधा केर रहंदा हन? अल्लाह जा फरिश्ता केर रहंदा हन? अल्लाह जा फरिश्ता। जमीन ते इंसान ईदुल उज़हा मुझे मुस्तफ़ा करीम जो गुलाम, रमजान जी ईद, ईदुल उज़हा जी ईद, रबियुल अव्वल त हड़नी ईदुन जी ईद आ। उहा त रब जंहिंखे नसीब करे, पर वो थोड़ी सण भी ईद आ न, मां सण भी असुल सण भी त ही आ, पर जंहिंखे रब इहा नसीब करे। छो जे महबूब न मिले हां त रमजान किथों मिले हां, महबूब न मिले हां त कुरान किथों मिले हां। इएं खणी चओ त महबूब न मिले हां त रब रहमान किथों मिले हां। कुरान मिलियो मुस्तफ़ा जो सदको, रमजान मिलियो मुस्तफ़ा जो सदको, रब रहमान मिलियो मुस्तफ़ा जो सदको। बहरहाल मुंहिंजा दोस्त, कंहिं ॿिए मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। इते ईअं छो न चवां, ज़मीन ते 2 ईदूं कयूं इंसाननि, ईदुल उज़हा जी ईद, रमज़ान जी ईद। आसमान ते भी मलाइकनि 2 ईदूं कयूं। घणियूं? 2 ईदियूं। तो असां ईदूं कयूं कंहिंजे सदके में? जो महबूब, ॻाल्हि ॻाल्हि महबूब, महबूब मुस्तफ़ा जे सदके में। कंहिंजे सदके में? तो असां ईदूं कयूं महबूब मुस्तफ़ा जे सदके में। वरी मलाइकनि ईदूं कयूं तो असांजे सदके में। इहा ॻाल्हि सम्झ में कान आई, पर जे अल्लाह आबाद आयो हूंदे त पोइ ख़बर हूंदई। मुंहिंजा सजण सही फरमाईंदा आहिनि, ऐं इंसान तूं ॾाढो अज़ीम आहीं, ऐं इंसान तूं वॾो अज़ीम आहीं। मलाइकनि खे बि रब ईद नसीब कंदो आहे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे सदके में। इहा अॻु में ॻाल्हि कान ॿुधी अथई न? ॿुध त ॿुधाई कीअं।
अल्लाह जी ज़ात हर जगह ते मौजूद आ, मगर मुझे खुदा अर्श कुर्सी लामकां ते होंदी आ। अल्लाह जे ज़ात जा जेके रहमत जा जलवाहन जडे मुझा दोस्त शबे कदर जी रात थींदी आ, अल्लाह जी ज़ात आसमान वा ज़मीन वारे पहरे आसमान ते पंहिंजे कुदरत जे जलवन के मुझा दोस्त जलवे अफरोज थींदो आ। अल्लाह जा जलवा कंहिंजे लाइ थींदा आहिनि, महबूब मुस्तफ़ा जे उम्मत जे लाइ थींदा आहिनि। मलाइक वरी हिन उम्मत जे सदके में खुदा जे जलवन के ॾिसी करे ईद कंदा आहिनि। तुझी असांजी ईद मुस्तफ़ा जे सदके, मलाइकनि जी ईद तुझे असांजे सदके। सुभाणे रात भी इएं थींदो, सुभाणे रात भी मता तू पंहिंजे बच्चन के लिए पुटन जी फटाको ॾियार, नंढा त नंढा पर चङा भला ॼाटियूं था ॿारियूं, फलाणे वटि केॾा भला फटाका अथई। ओ मुसलमान, सुभाणे वारी रात सॼे साल जो वंड वंडबो, जीअं न सरकारी मुलाज़िम बजट पेश थींदी आहे त अखियूं पटे वेहंदो आहे त ॾिसां त वज़ीर आज़म छा थो ॾे, घणी पघार थो वधाए। आशिक जेके आहिनि मदीने वारे जा, सुभाणे सॼी रात अखियूं पटे इबादत कंदा त रब जे उन बजट मां पंहिंजो हिस्सो वधायूं। सुभाणे रात जागण जी रात थई, इबादत जी रात थई। सिज लथे खां वठी सिज उभरे ताईं अल्लाह जे रहमत जो नुज़ूल ख़ास थींदो आहे। अल्लाह ताला आसमान ज़मीन जे मथां जलवा फरमाईंदो आहे। मलाइक उन जलवन खे ॾिसण जे लाइ ईद कंदा आहिनि। हो ईद कंदा आहिनि, पोइ तो असां ॾे दीद करे चवंदा आहिनि, वाह मुस्तफ़ा तुंहिंजे उम्मत जो शान जो, उन जे सदके में असां पिया ईदूं मल्हायूं। सुभाणे जी रात सिज लहण खां पहिरीं विहजी सिंजी कपड़ा मटाए, ज़रूरी ना है त भलो वॻो पाए, जहिड़ो हुजे सादड़ो वॻड़ो पाए करे इबादत कर, दुआऊं घुर, मुंहिंजो रब तुंहिंजूं दुआऊं क़बूल फरमाईंदो। इन रात जे अंदर इशा निमाज़ खां बाद में, तहज्जुद जे निमाज़ खां पहिरीं मुकाम ते वञण, दुआ घुरण मुंहिंजे मदीने वारे यार जी सुन्नत आ। कंहिंजी सुन्नत आ? ॻाल्हा ॻाल्हा कीअं हदीस पढ़ी ॿुधाई, टाइम घणो गुज़रियो पर छा कयां। दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, दिल चाहे थी त हेड़ा आशिक मिली विया आहिनि। हालांकि रोज़ प्रोग्राम आ, रोज़ प्रोग्राम आ। सुभाणे बि हिन महिल जो काछे में वेठा हूंदासीं, महबूब जा आशिक पे था ॾिसूं, पोइ दिल चवे थी मुस्तफ़ा जे आशिकनि खे कुझु ॿुधायूं। ज़िंदगीअ ते भरोसो नाहे मुंहिंजा दोस्त। अम्मा आयशा सिद्दीका फरमाईंदी आ, शोबान जे 15 जी रात आ। कहिड़ी रात आ? शोबान जे 15 जी रात आ। महबूब मुस्तफ़ा मुझे घर में आरामिया, अचानक मुझी अख खुली, ॾिठम त मुझो दिलबर मौजूद नाहे। निकरी पियसि त मुझो महबूब काॾे वयो, महबूब काॾे वयो। अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी, ॾिसंदी ॾिसंदी वञा त जन्नतुल बकी में मुझो महबूब मुस्तफ़ा दुआऊं घुरी रहियो आ। जन्नतुल बकी में केरा? ओ मुझा दोस्त अजीज, मुझे मदीने वारे घोट जो दिल भर बाबो आ, मुझे मदीने वारे घोट जा सहाबा हन। मुझो आका रहमतल लिल आलमीन जन्नतुल बकी में भी दुआऊं घुरंदो आ। अम्मा खातूने जन्नत जी मज़ार भी जन्नतुल बकी में थई। मुझा दोस्त, मुझो आका मदीने जो शहनशाह जन्नतुल बकी में दुआऊं घुरी करे उम्मत के ॿुधाईंदो आ त इन रात में मुकाम ते वञी दुआऊं घुरो, छो त अल्लाह जी रहमत रुगी बख्शिश जो बहानो ॻोल्हींदी आ। सुभाणे रात इंशाअल्लाह ताला अल्लाह अल्लाह कबो न, दुरूद यार ते पढ़बो न। हे फटाका, हे ॼाटियूं, इहो सभु कुझु गैर मुस्लमान कयो। उन्हनि ॾिठो त भेणा मुस्लमान मदीने वारे घोट चयो, इन रात में जागदो त रब ही ॾींदव, ही ॾींदव, ही ॾींदव। गैर सम्झो त भेणा हे झट में सवलो जन्नत में विया। कुझु त बेदा चइबा त दुश्मन जी दांगी भले त चङी। हुन चयो भेणा कुझु न कुझु त करे वठावे, फटाका सटाका खणी असांजे ॿारनि जो खानो ख़राब करे। मिड़ई इहो इन आट में हुजनि त मस्जिद ॾे मुल्ला, अड़े मुल्ला तुंहिंजा कोन थींदा। मस्जिद अल्लाह जो घर आहे, अल्लाह जे घर में वेंदा त मदीने वारे जा आशिक थी पवंदा। त सुभाणे रात बस
कहीं कहीं जी दुआ कबूल कोन थींदी उहे थो ॿुधायई ऐं कहीं जी दुआ कबूल जल्द थींदी उहो थो ॿुधाए दुआ ख़ैर छो तो वीचारा आशिक मदीने वारे मीर जा वेठा हन नातू पढ़ंदा इशा जी नमाज थींदी छो त जेके नात खान अथव न इहे नात खान महफ़िल जो सिंगार अथव केॾो बि घोट सुहिणो हुजे पर जेकॾहिं मेरा कपड़ा पाए अचे वेहार जनस सुठो लॻंदो कोन लगंदो पर मुंह जड़ो किनो कोझड़ो हुजे कंहिं ब्यूटी पार्लर ते वठी ईंदो ॾाढो महटो सहटो करे मन करे वेठो त वड़े वाह कल त हमरा अलाए कि अॼु त यार मन लॻो पियो आहे ईअं सम्झो हे मुंहिंजे महबूब जा आशिक जेके नात खान हन उहे हिन जलसे जो सिंगार हन महफ़िलनि खे सिंगारींदा हन असां मौलवी साहब त ठही ठुकीअ ते अचे वेहंदा आहियूं इहे वीचारा महफ़िल खे सजाईंदा हन सिंगारींदा हन पोइ इन्हनि खे मुंहिंजो बस रुॻी इन्हनि जे ख़िदमत में अर्ज़ आहे त दिलि में पैसे जो प्यार न कयो दिलि में मदीने वारे जो प्यार कयो पैसो पाण ई तव्हांजे पुठियां पियो डुकंदो इंशाअल्लाह ताला बस इहो रुगी नात खानन जे खिदमत में अर्जा त दिल में इश्क मुस्तफा हुजे पो मुंहिंजा दोस्त मदीने वारो जैसा गड्डा उनखे दुनिया जी परवाह आहे ही कान सुभाणे की रात में कंहिंजी दुआ कबूल कान थींदी आ जेको अब्बे अम्मा जो बेफरमान हूंदो आ जेका अब्बो अम्मा कावड़ियल हूंदा भले सजी रात कुरान पढ़ी पढ़ी थकजी पवे रब हिक भी दुआ कबूल कोन कंदो आ ये कंहिंजो फरमान मदीने वारे यार जो फरमान त अब्बे अम्मा जे बेफरमान जी दुआ कबूल कान थींदी आ ओ नौजवान याद रख जेकॾहिं अब्बो अम्मा कावड़ियल थे कहिड़ी बि ॻाल्हि ता सिज उभरण खां पोइ सिज सुभाणे लहण खां पहिरीं कहिड़े बि नमूने सां अब्बे अम्मा खे परचाए दुआ घुराए जा तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो नंबर 2 व्याज खोर जी दुआ कबूल कान पवंदी आ उन खां पहिरीं जो सिज लहण खां अॻु में सच्ची दिलि सां तौबह करे अल्लाह जे दरबार में वाइदो करे मौला मूं तौबह कई वरी व्याज कोन खाईंदुसि जे तौबह करे दुआ घुरंदो त रब उन जी बि दुआ कबूल कंदो छो जो मदीने वारे यार जो उम्मती आ रब सभिनी अंबिया जे उम्मत जे लाइ कॾहिं कॾहिं तौबह जो दरवाज़ो खोलींदो आ मगर मदीने वारे जे उम्मत लाइ रब कॾहिं बि तौबह जो दरवाज़ो बंदि कोन कंदो आ ॿियनि उम्मतुनि जे लाइ कॾहिं कॾहिं खुलंदो आ ऐं मुस्तफ़ा जे उम्मत लाइ वरी कॾहिं बि बंदि ई कोन थींदो आ टियों नंबर जेको उन रात में शराब पीअंदो आ उन जी दुआ बि रब कबूल कोन कंदो आ चौथो नंबर जेको इन रात में जुआ जी रांदि खेॾंदो आ उन जी बि रब दुआ कबूल कोन कंदो आ पंजो नंबर इन रात जे अंदरि जेको ज़िना कंदो आ रब उन जी बि दुआ कबूल कोन कंदो आ छहों नंबर इन रात में जेको क़त्ल कंदो आ रब उन जी बि दुआ कबूल कोन कंदो आ इहे त सभई ॿुधाया मई जन जी दुआ कबूल कान थींदी हाणे हिकिड़ो अहिड़ो थो ॿुधायई जंहिंजी दुआ घुरण खां अॻे ई रब कबूल करे छॾींदो आहे छा छा वरी थो जुमिलो चवां हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि हूंदो जेको अञा दुआ घुरंदो नाहे हुन जे दिल में रुगी इरादो हूंदो आहे रब अॻे ई घुरण खां कबूल करे छॾींदो आहे ओहो तूं भी थी सघीं थो ओहो चाचो भी थी सघे थो नौजवान भी थी सघे थो मौलवी भी थी सघे थो गॾह गाॾे वारो भी थी सघे थो मज़दूर भी थी सघे थो सभु को थी सघे थो पर शर्त आहे जेको शर्त पूरो कंदो रब उन जी दुआ अणघुरी कबूल करे छॾींदो ॿुधा चाहीं थो त ईअं थिए पक्की ॻाल्हि कर दिल में अलाए केतिरा इरादा हूंदई सभई रब पूरा कंदी पर जे हे शर्त कबूल कंदे कबूल आ ॻाल्हा ॻाल्हा उहो कहिड़ो शख्स आ जेको दिल जे अंदरि ॾोही बि पियो आ ॾोह बि अदे वली दाद कयो आ ॾोही बि मुंहिंजो अदो वली दादा
पर अज इंतजार नथो कयां त उहो मुखां माफ़ी वठण अचे। ॾोही त मुंहिंजो उहो आ, पर मां पंहिंजे गिचीअ में पांध पाए चवां थो मुंहिंजा मौला तूं ॼाणी थो मां वली दाद जो ॾोही न आहियां, वली दाद मुंहिंजो ॾोही आ, पर मुंहिंजा मौला तुंहिंजे रज़ा जे लाइ, तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रज़ा जे लाइ मां हली वञी घर वेठे उनखे मुआफ़ करे थो अचां। रब तो चवे तूं हुनखे मुआफ़ करे थो अची, अञा मोटंदई कोन त मां रब तुंहिंजे दिलि जूं अॻे ई पू मरादूं पूरियूं करे छॾींदो माए। ॻाल्हि सम्झ में अचे वई? हाँ, मज़ो त तॾहिं आ न साईं, छो त जेकॾहिं फ़क़ीर पिने त फ़क़ीर जी आदत आ, पर जे बादशाह निबड़त करे त उनजो अख़लाक़ आ। जेकॾहिं को तोखां माफ़ी घुरण अचे पोइ त तूं मुआफ़ करे छॾींदे भली ॻाल्हि आ, मज़ो त तॾहिं आ जॾहिं तोखां माफ़ी बि घुरण न अचे, हली वञी पाण ई चवीस त मां अल्लाह ऐं मुस्तफ़ा जे रज़ा लाइ तोखे माफ़ कयो। रब थो चवे मां दिलनि जा राज़ ॼाणंदो हां, ओ मुंहिंजे रज़ा ते हली वञी माफ़ करण वारा, हाणे तो हुनखे बिना पुछण जे हली माफ़ कयो आ त मां अल्लाह तूं हेतिरी सखावत कई आ, मां ख़ुदा वॾो सखी हां, हाणे मां ख़ुदा बि तुंहिंजे घुरण खां अॻे ई तोखे ॾेई थो छॾियां। मुंहिंजो रब मदीने वारे जे सदके में गुनहगारनि जी महफ़िल क़बूल फरमाईंदो। मरहूम अली अकबर जी उन जे अज़ीज़ो अकारब जी रब मग़फ़िरत फरमाईंदो। मियां मुरीद हुसैन उन जा मिट माइट भाइर चाचा मामा सभिनी जो रब ख़ैर क़बूल कंदो। ही हेॾी महबूब जमायत जेका वेठी आहे परे खां पंधड़ो करे आई आहे, मुंहिंजो रब मदीने वारे घोट जे सदके में तव्हां सभिनी जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाईंदो। उहे असां जूं अमड़ियूं भेनरूं जेके लाउड जे ज़रिए आवाज़ ॿुधी करे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे इश्क में वेठियूं हन, अल्लाह उन्हनि जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाईंदो। कुंवारनि न्याणियुनि खे रब सुहिणा घोट अता कंदो, कुंवारनि छोकरनि खे अल्लाह सुहिणियूं कुंवारियूं अता कंदो, बेरोज़गारनि खे रब रोज़गार ॾींदो, बीमारनि खे मुंहिंजो रब शिफ़ाए कामिला ॾींदो, बे औलादनि खे मुंहिंजो करीम औलाद सां नवाज़ींदो। जेके मदीने जे घुर करण वारा आशिक़ उन्हनि खे रब मदीने जो दीदार कराईंदो। जेको मदीने जो कंदो दीदार रब उन जो कंदो बेड़ो पार। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बस इहा दुआ थी वई, कोई भी न उथे, महफिल हलंदी रहंदी, आशिक तहां जानो नातू पढ़ंदा, इशा जी नमाज भी थींदी, पर जेको दोस्त चवन इहे रातियूं जागी गुजार, थोड़ो जाग त लगई भाग, जिंदगी ते भरोसो नाहे, कहिड़ी ख़बर अज जिंदगी जी आखिरी रात हुजे ऐं रब जे मग़फ़िरत जो मौक़ो मिलियो अथई। सच्ची दिल सां वेह त इंशाअल्लाह मुंहिंजो रब तुंहिंजो बेड़ो पार कंदो। इंशाअल्लाह ताला जीअं वेठा हो तीअं वेठा हूंदव न, चओ इंशाअल्लाह ताला। कोई भी पंहिंजे जगह ता न उथे, जेको स्टेज सेक्रेटरी आहे उहो पंहिंजी माइक संभालींदो। मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे ख़ुदा कंदो सदाईं ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव, तव्हांजे घरनि में रब ख़ुशियूं ॾींदो, तव्हांजा बचड़ा ख़ुशि हूंदा। जेके तव्हांजा अज़ीज़ व अकारब दुनिया छॾे विया आहिनि, अॼु रब उन्हनि खे क़बरनि में उन्हनि जे जन्नत जे बाग़नि मां क़बरनि खे हिकिड़ो जन्नत जो बाग़ बनाईंदो। उहे उते ख़ुशि हूंदा, तव्हां हिते ख़ुशि हूंदव। महबूब मुस्तफ़ा जी उम्मत जिते किथे ख़ुशि हूंदी, छो त मुंहिंजा दोस्त हे पैगाम मुझे मुर्शिद सजन साईं जो पैगाम थे। बस जॾहिं मौक़ो मिले हिकिड़ो दफ़ो मुझे सजन साईं वटि पहुचजा, इंशाअल्लाह ताला अशद आंगुर सां अहिड़ो मज़ो चखराए छॾींदे जो हिते भी ख़ुशि त हुते भी ख़ुशि। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।